हैदराबाद डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबिदीन मेमन चयो आहे त जेके वालिदैन पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण खां इनकारी आहिनि उन्हनि जा क़ौमी सुञाणप कार्ड ऐं मोबाइल फ़ोन सिमूं ब्लॉक करे सघजनि थियूं। पंहिंजे ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त पोलियो वायरस खां तहफ़ुज़ जो वाहिद हल 5 सालनि ताईं जे ॼमार वारनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण आहे, छाकाणि त हैदराबाद में वायरस हाणे रेज़िडेंट वायरस जी शक्ल इख्तियार करे वरिती आहे। हुन चयो त हैदराबाद में 29 महीननि जे ॿारड़ीअ में पोलियो वायरस पॉज़िटिव आयो आहे, जेको माहौलियाती सैंपल खां 99% मुशाहबत रखे थो, जो त मुतासिर थियल ॿारड़ी पोलियो खां बचाव जा मुतवातर डोज़ भी पी चुकी हुई। हुन चयो त ॿारड़ी तबियत ख़राब थियण सबबि 8 ॾींहंनि खां सिविल अस्पताल हैदराबाद में इलाज हेठि हुई, जिते डॉक्टरनि खे शक पवण ते ॿारड़ी जा सैंपल टेस्ट लाइ इस्लामाबाद माणिया विया। हुन चयो त जंहिं इलाइक़े में पोलियो जो केस साम्हूं आयो आहे उते वेझो 5 यूनियन काउंसिल में इनकारी केसनि खे फौरी तौर ते चेक कयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।